अज पंजी मोकलाणी यार किस्मत थी करे रोई सजन छा कंदासीं धार किस्मत थी करे। साईं मुझाई सदाए सहरा थर जी आवाज आहे। रेडियो पाकिस्तान मिठी जो प्रोग्राम आहे थर ते थदो चंड। इन्हीं सफर में आऊं आहियां नदीम जुमानी। हलूं था नऊं आबाद जे पटन ते जिते खूबसूरत एडिटर सिकंदर अली महर साहब रहन था। दिल जी डायरी में खूबसूरत एहसास लिखन था। अदा नदीम जे वेठे वेठे दिल जे अंदर में हवा जो झूको को लगो। दिल चाहियो त अज कलम खणजे एहसास लिखजन। हा नदीम जिंदगी तॾहिं हसीन हूंदी आहे जॾहिं कंहिं सुठे माण्हू जो साथ ऐं सहारो मिलंदो आहे। ऐं उहो खुशनसीब इंसान होसि जंहिंखे प्यार जहिड़ी दौलत माखी जहिड़ा मिठा माण्हू मिलिया। ईअं असांजी खुशियुनि भरी ज़िंदगी पई गुज़रंदी हुई। हिक ॿिए खां परे हिकिड़ो पल बि कोन थींदा हुआसीं। ज़माने जा ॾुख सूर सहंदा नींहं जो नातो पिया निभाईंदा आयासीं। ज़माने वारनि कई ज़ोर लॻाया पर असीं विछड़ण खां वॾा हुआसीं। हुन कई कसम खया हुआ त आऊं तोखे छॾे भला कीअं ईंदुसि। वॾा एतबार हूंदा हुआ पंहिंजे नसीबनि ते। पर दोस्तो अचानक अहिड़ो विछोड़ जो वाह वरियो। असीं कख बंद थी विछड़ी विखरी वियासीं। हू मजबूर माण्हू मूंखां परे वञण जूं ॻाल्हियूं करण लॻो ऐं अखियुनि अखियुनि में ॻोढ़ा आणे रोअण लॻो ऐं चवण लॻो बस जानी मूंखे माफ़ कजांइ, मां ॾाढो मजबूर आहियां हिन ज़ालिम ज़मान जे रीतनि रस्मनि खां। पर मुंहिंजो साह तो में अटकियल आहे। तोसां मुंहिंजे रूह जा रिश्ता ॻंढियल आहिनि जेको जिस्मनि जे धार थियण खां कॾहिं बि टुटी नथा सघनि। जे हूंदी हयाती त कंहिं मोड़ ते ज़रूर मिलंदासीं, न त घोरी जान जतन तां।